नाज़रीन, गाजी खौर जे शाखुनि में पानी न पहुचण सबब शहरी तोड़े आबादगार सख्त परेशान आहिनि। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है मुनसिफ अली खावर। नाज़रीन, सिंध हुकूमत पारां दरगाहूं खोलण वारे ऐलान खां पोइ काछे जे मशहूर बुज़ुर्ग पीर गाजी शाह के भी आम ज़ायरीन जे लाइ खोलियो वियो आहे। इन हवाले सां हितां जे आयल ज़ायरीन ऐं दुकानदारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु। जीअं त असां लाड़काणे खां कुझु दोस्त पाण में घुमण लाइ निकिरी आयासीं तफ़री हिसाब सां। साईं जो रोज़ो खुलियो, साईं जी ज़ियारत कईसीं। गाजन शाह जी तमामु सुठी ॻाल्हि आई आहे ऐं अलाह साईं ईअं ई हमेशह आहे जॻहियूं आबाद रखंदो, माण्हू ईंदा वेंदा, जंहिंजी जेका तमन्ना हूंदी पूरी थींदी। असांखे जीअं त ख़बर पई दरगाह खुली आहे सेवण त असीं आया हुआसीं। पोइ सुबुह जो सवेरे निकिरी असीं साईं जी हिते हाज़िरी में रसी आहियूं। ॾाढी ख़ुशहाली आहे, ॾाढो सुठो लॻो पिया। दुकान हाली फिटा पिया आहिनि, माण्हू हाणे ईंदा, इंशाअल्लाह वसंदो, रोज़गार थींदो। जीअं त असांजो गाजी शाह मुर्शिद दरगाह पंहिंजो खुलियो आहे, असां ॾाढी ख़ुशी थी आहे। असां बोरे रोज़गार हुआसीं यकई घणे वक़्त खां वठी। पहिरें अॻ में दरगाह खुलियो, वरी 2-3 ॾींहं या 15-20 ॾींहं हाली दरगाह बंदि कयो, यकई पोइ 4-5 महीना वरी बंदि हो। असां बेरोज़गार हुआसीं, असांखे ॾाढी तकलीफ़ हुई। असां ख़ुशि थिया आहियूं, माण्हू ईंदा, रोज़गार सां थींदो। हितां जो इलाइक़ो अॻे ई पोइ हिते पहिरियां दरगाहूं बंदि हुयूं त ज़ाइरीन जो न अचणु ऐं हितां जे इलाइक़े ते वॾो असरु पइजो। हींअर दरगाहूं जेके सिंध गवर्नमेंट जे हुकुम सां खुलियूं आहिनि, तमामु ऐं सुठो अमल आहे। दुकानदार बेरोज़गार हुआसीं, होटल न वारा, चांवर न वारा, पकोड़े न वारा, या ॿिया बि जेके आहिनि ॻोठाणा आस पास सभिनी जे लाइ अल्हम्दुलिल्लाह रोज़ी जे हिसाब सां तमामु ख़ुशी असांखे हासिलु थी आहे। जी नाज़रीन, ॿाहिरि खां आयल ज़ाइरीन ऐं दुकानदारनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन ज़ैन जमाली सां गॾु नवीद जमाली, आवाज़ TV, गाजी शाह।